नाज़रीन, कराची का ख़बर शामिल कंदा हलूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पैगाम जारी कयो वियो आहे। इस्लामोफोबिया मुसलमाननि जे वक़ार ऐं हक़नि ते हमिलो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामोफोबिया, रवादारी, गॾियल बका ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मज़हबनि विच में बाहमी एतिराम जोड़ण आलमी क़दरनि लाइ बि संगीन ख़तरो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चयो वियो आहे त आलमी बिरादरी खे वधंदड़ अदम बर्दाश्त जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। मज़हबी आज़ादी जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाइण ऐं मज़हबनि ऐं सक़ाफ़तुनि विच में ॻाल्हि ॿोल खे हथी ॾियण लाइ क़दम खणणु घुरिजनि। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चयो वियो आहे त इस्लाम जी तइलीम अमुन, रहमदिली ऐं इंसाफ़ ते ॿधलु आहे, जंहिंखे नफ़रत ऐं तअसुब ज़रिए ख़तमु नथो करे सघिजे। आलमी बिरादरी दुनिया में मज़हबी रवादारी ऐं सहप वारे समाज क़ाइमु करण लाइ गॾिजी कमु करे। समाज जा एतिराम, अहम आहंगी ऐं मसवात बुनियाद हुजनि ऐं सभिनी मज़हबनि जा माण्हू इज़त ऐं तहफ़ुज़ सां गॾिजी रहनि। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पैगाम जारी कयो वियो आहे। इस्लामोफोबिया मुसलमाननि जे वक़ार ऐं हक़नि ते हमिलो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामोफोबिया, रवादारी, गॾियल बका ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मज़हबनि विच में बाहमी एतिराम जोड़ण लाइ आलमी क़दर लाइ बि संगीन ख़तरो आहे। आलमी बिरादरी खे वधंदड़ अदम बर्दाश्त जो मुक़ाबिलो करणु घुरिजे।